पाकिस्तान में पेट्रोल ऐं तेल जी क़ीमतुनि में वाधि खां पोइ सिंध जे बि मुख़्तलिफ़ शहरनि में हैदराबाद समेत गाॾियुनि वारनि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हैदराबाद खां कराचीअ ताईं वेंदड़ मुसाफ़िर बसुनि तोड़े वैनुनि वारनि ₹100 खां ₹50 ताईं वाधि करे छॾी आहे। अहिड़ीअ तरह हैदराबाद खां नवाबशाह जे रूट ते हलंदड़ मुसाफ़िर बसूं वैनुनि वारनि बि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हैदराबाद खां मीरपुर ख़ासि रोड ॾांहुं वेंदड़ गाॾियुनि वारनि बि तेल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में वाधि खां पोइ भाड़नि में इज़ाफ़ो थी वियो। हैदराबाद मां वेंदड़ मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं जेके बि रूटनि तां गाॾियूं वञनि थियूं मुसाफ़िर बसूं, जंहिंमें बदीन ॾांहुं, ठटे ॾांहुं, सखर ते वेंदड़ गाॾियुनि वारनि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हैदराबाद जे शहरियुनि इन रद्दअमल जो इज़हार कंदे पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि जी वाधि खे रद्द करे छॾियो आहे। हैदराबाद में तेल जी क़ीमतुनि में वाधि खां पोइ हर शइ जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हैदराबाद जे शहरियुनि पंहिंजे रद्दअमल जो इज़हार कंदे चयो त एॾे वॾी महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअणु जंजाल थी वियो आहे। हैदराबाद में ओचितो ई तेल जे क़ीमतुनि में इन वाधि खां पोइ हलंदड़ मक़ामी सतह जे ट्रांसपोर्ट बि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हैदराबाद शहर, लतीफ़ाबाद, कासमाबाद ऐं हैदराबाद बहराड़ी जे इलाइक़नि में रस्तनि ते हलंदड़ रिक्शाउनि वारनि बि भाड़नि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। भाड़नि जे एॾे वॾे इज़ाफ़े सबबि ग़रीब माण्हू हाणे सफ़र करण लाइ बि परेशान थी विया आहिनि। एॾी वॾी महांगाई सबबि मज़दूर तबिको ऐं मोटरसाइकिलुनि में तेल विझराईंदड़ माण्हू बि सख़्तु परेशान थी विया आहिनि। संदनि चवणु आहे त निगरान हुकूमत बि IMF जे चवण ते तेल जी क़ीमतुनि में वाधि करे ग़रीबनि खे जीअण जो हक़ बि खसण जी कोशिशि कई आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकरी, इबरत न्यूज़, हैदराबाद।